शदीद छिकताण आहे ॿिन्ही मुल्कनि जे विच में। असांजी हुकूमती जेके ज़िम्मेवार आहिनि उहे असांजो इतलात वारे वज़ीर बि चयो आहे, ॿिया बि चवनि पिया, वज़ीर दिफ़ा बि चवनि पिया त ख़दशो आहे त 24 कलाक या 48 कलाक में हू को अहिड़ी मिसएडवेंचर कनि। ऐं असांजो मौक़िफ़ हिकिड़ो ई आहे त भई अहिड़ी का अगरि कोशिशि थी त असां हुनजो भरपूर जवाबु ॾींदासीं। इहो ई मौक़िफ़ हुजणु खपे, इहो ई मौक़िफ़ आहे। हाणे बेसिकली हीउ जेको मोदी ऐं नेतन्याहू ही दुनिया जा ॿ अहिड़ा लीडर आहिनि जिन में हिकिड़ी वॾी ख़्यालनि जी जेके ज़हनियत जी हिकु जहिड़ाई आहे। पर मोदी खे इहो सम्झणु खपे त इज़राइल जेको कुझु गज़ा में या लेबनन में या सीरिया में या ॿियनि मुल्कनि में, पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि में करे थो, उहो हिते माहौल न आहे। ठीकु आहे, हिते बि सार्क जे ॿियनि मुल्कनि खे इंडिया जी हिकिड़ी पुराणी तारीख़ रही आहे त हू श्रीलंका हुजे, हू भूटान हुजे, मालदीव्स हुजे, हिननि मुल्कनि में इवन बांग्लादेश, हुननि खे बुली कंदो रहियो आहे, हुननि खे पंहिंजी शयूं मञाईंदो रहियो आहे ऐं हिकिड़ी ॾाढ हुर्सी वारो किरदारु अदा कंदो रहियो आहे। पर हाणे इहो तवक़ा करणु पाकिस्तान खां त हू जेको ख़ुदि हिकिड़ो न्यूक्लियर मुल्क आहे, ॾिसो आफ्टर दिस न्यूक्लियर टेक्नोलॉजी शायदि हाणे ॻाल्हि मतिलबु अदद में न रही आहे। सही त हिकिड़े असांजो हुननि जा 2 आहिनि, असांजो हिकिड़ो सिपाही आहे, या हुननि वटि 100 टैंकूं आहिनि, असां वटि 50 टैंकूं आहिनि। हाणे इहो मुक़ाबिलो रहियो कोन्हे। अच्छा, इहो बि मुक़ाबिलो न रहियो। अॼु मूं किथे पढ़ियो पिए त सही हुननि वटि हेतिरा एटम बम आहिनि, असां वटि हेतिरा एटम बम आहिनि। ॻाल्हि इहा आहे त ख़ुदा न ख़ास्ता एटम बम त मतिलबु हिकिड़ो ॿ बि खोड़ आहिनि। त अगरि कंहिं वटि 100 आहिनि, कंहिं वटि 80 आहिनि, उनसां को फ़र्क़ु ई नथो पए, बाक़ियुनि जी त ज़रूरत ई न पवंदी आहे, अला पनाह में रखे। ॿी ॻाल्हि जेका इंडिया खे ज़ाहिर सम्झ में ईंदी हूंदी ऐं मूंखे सम्झ नथो अचे त हू पोइ इहे सभु ज़ाहिर मूंखे सम्झ में त अचे थो छो पियो करे मोदी। पर जेका ॻाल्हि हिकिड़ी इंतिहाई इम्पॉर्टेंट आहे त जॾहिं हू पाकिस्तान खे हिकिड़े फ्रिवलस, हिकिड़े बेबुनियाद इल्ज़ाम खे क्रिएट करे असांखे इंगेज करे थो, त हुन मां हू कीअं इहा ॻाल्हि इंडिया विसारे सघे थो त हिते हिकिड़ो वॾो फैक्टर आहे, लोकल फैक्टर जेको सुपर पावर आहे, चाइना। सही त चाइना खे लामुहाला हिन सॼी सूरत हाल में, ठीकु आहे, पाकिस्तान सां दोस्ती, पाकिस्तान सां ताल्लुक़, इंडिया सां हुननि जा इख़्तिलाफ़ात, हू पंहिंजी जाइ ते, पर स्ट्रैटेजिकली बि चाइना खे इहो वारो नथो खाए त इंडिया पाकिस्तान ते हावी थी वञे। सही ख़ैर नॉट दैट की असांखे कंहिंजी ज़रूरत आहे या न आहे, या चाइना अची हिते बीह रहंदो असां सां गॾु, इहे आऊं ॻाल्हियूं नथो कयां। छाकाणि त न्यूक्लियर कैपेबिलिटी खां पोइ अगरि ॻाल्हि जंग ताईं वई त ही कन्वेंशनल वॉर त न रहंदी, ही रिवायती जंग त कोन रहंदी। ऐं हुन खां पोइ जो मंज़रकशी करण ई क़यामत जे मंज़र खे बयानु करणु आहे, जंहिंजो को फ़ाइदो कोन्हे। लेकिन मोदी खे छाकाणि त पंहिंजे डोमेस्टिक यानी पंहिंजी लोकल सियासत लाइ, पंहिंजी लोकल पॉपुलैरिटी लाइ, या जेको लोकल हुन जो नैरेटिव आहे, बयानियो आहे मोदी जो, उन में हुनखे वारो खाए थो त हू ही वॉर मॉन्गरिंग करे जंग जो माहौल ठाहे ऐं हुनखे उहो वारो खाए थो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहो त मोदी खे ज़रूरु हाणे विच में अमेरिका बि पियो आहे, हुननि जो सेक्रेटरी स्टेट बि पियो आहे, ॿिन्ही मुल्कनि जे विच में टियाकड़ी ईअं थधो करण लाइ मामले खे। लेकिन शायदि मोदी जी किथे ख़्वाहिश हुजे त जीअं इएं थियो त बाबा इज़राइल किथे हमिलो करे छॾे थो, पोइ हुनखे चयो वञे थो अच्छा इज़राइल ते हिकिड़ो हमिलो थी वञे, त जीअं ईरान ऐं इज़राइल जे विच में पाण ॾिठो त हिकिड़ो दफ़ो इज़राइल कयो, पोइ ईरान कयो, त बसि पोइ ठापुर कराई वई त भई ठीकु आहे, वारे वटे तव्हां करे वरितो। हिते ईअं कोन थींदो। हिते इहा मुंहिंजे ख़्याल में मोदी जी, छाकाणि त पाकिस्तान डे 1 खां मौक़िफ़ हिकिड़ो ई रखे पियो त टिट फॉर टैट थींदो, यानी जहिड़ी कंदो उनखां सवाइ तव्हांखे जवाबु ॾिबो। दैट मीन्स के इहो मोदी जेको चाहे थो त हू हिकिड़ो हल्को फुल्को हिते तमाशो करे पाकिस्तान जे अंदरि ऐं हुते वञी ढोल वॼाए, हा ॾिठो असां जवाबी कार्रवाई कई ऐं हू कुझु न करे सघिया। इहो पाकिस्तान लाइ कुझु न करण जो ऑप्शन ई न आहे। छाकाणि त पाकिस्तान जो बॉर्डर ते ही मुस्तक़िल हिकिड़ो पाड़ेसरी आहे। अगरि हिकिड़ो दफ़ो करणु ॾेई छॾियोसीं ऐं हुनखे फॿी वियो, जीअं पोइ भेरे बि हुननि हिकिड़ी हिते स्ट्राइक्स कई त पोइ पाकिस्तान हुनखे करे ॾेखारियो ऐं हुननि जो जहाज़ बि किराए वरितऊं ऐं हुनजो जी हुनजो पायलट बि झले वरितऊं, पोइ हुनखे चांहि वांहि पीआरे वरी रवानो कयूं।
बिकॉज पाकिस्तान बीइंग इन साइज़ ऐं जज़्बे जी ॻाल्हि नथो कयां, साइज़ में नंढे मुल्क हुजण जी वजह सां पाकिस्तान इहो अफोर्ड ई नथो करे सघे त हू इंडिया खे अहिड़ी का ख़ुशी ॾेई सघे जेको मोदी चाहे थो त हू हिते को हिकिड़ो हदि कुझु करे ऐं पोइ पाकिस्तान बसि माठ करे वञे इंटरनेशनल प्रेशर्स में अची या लोकल प्रेशर में अची ऐं मोदी हुते ढोल वॼाए ॾिसो असां पलान करे छॾियो। ईअं न थींदो। हाणे न थींदो त ज़ाहिर आहे पोइ पाकिस्तान जवाबु ॾींदो ऐं पोइ अगरि ॾे वठि जवाबु ऐं वठि जवाबु शुरू थी वियो त पोइ इहो सिर्फ़ु मतिलबु हुन में पोइ वॾो ख़दशो रहे थो त को एक्सीडेंट को हादसो थी वञे ऐं हुन हादसे जे नतीजे में हिकिड़ो वॾो अलमियो जनम वठी सघे थो, छाकाणि त हीअ जंग ख़ुदा न ख़ास्ता मतिलबु अलाह न करे, लेकिन इहो को कन्वेंशनल ऐं रिवायती जंग त कोन थींदी। ज़ाहिर पोइ पाकिस्तान वटि ऑप्शन न बचंदो। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त उहो त इंडिया में किथे पटाखो फाटे थो, किथे गैस सिलेंडर फाटे थो, उहो चए थो पाकिस्तान करायो आहे, ठीकु आहे। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन में माज़ी खे छॾियूं था, माज़ी में हू असां सां छा कंदा रहिया, अॼु बि छा पिया कनि, असां बि छा कयो। हीअ त हिकिड़ी डिघी दास्तान आहे ॿिन्ही मुल्कनि जी ऐं ॿई मुल्क प्रॉक्सी वॉर्स में इन्वॉल्व रहिया। हिते बहस इहो न आहे हिन दफ़े, पर हाणे हिन मोदी हिकु ट्रेंड विझी छॾियो आहे। हुननि जे ट्रेन में बि बाहि लॻे थी त पाकिस्तान कराई आहे, हुननि जो कुझु बि थिए थो जंहिंजी का हू पकी पुख़्ती साबिती नथा ॾेई सघनि। मिसाल को ईअं पुख़्ती साबिती ॾेई वठनि न त भई हीअं थियो ई किसो बसि। हाणे छाकाणि त हुते जेके बि एलिजली टेररिज़म में इन्वॉल्व हो माण्हू हुआ, अगरि हुनजो तालुक़ु हू पंहिंजो नालो कुझु बि रखी वठे, हू हुनजो कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु हुजे, मुसलमान छा सिर्फ़ु पाकिस्तान में रहंदा आहिनि, उहे बि हीअ जेको अफ़गानिस्तान में सोवियत यूनियन जे दौर में, अमेरिका जे दौर में, ॿियनि मुल्कनि में, जेके इराक़ में, त सॼी दुनिया में अची मुसलमान हुते हिन ISIS ऐं हिननि सां त सॼी दुनिया जा मुसलमान अची ॻंढिया। हिन जंहिंखे हू जहाद चवनि पिया, हू टेररिज़म चवनि पिया। त हाणे अगरि इंडिया में मारण वारो अगरि मुसलमान हो ऐं अगरि मरण वारा मुसलमान न हुआ, तंहिंजे करे बसि इहा साबिती थी वई त पाकिस्तान, हीअ त नॉनसेंस ॻाल्हि आहे न। इहा त कोई सेंस न आहे। मतिलबु अगरि असांखे को दहशतगर्दी कराइणी आहे ऐं हिकु पैसनि ते कमु थिए थो, जीअं थींदा आहिनि, असां वटि बि थींदो आहे, अची असां वटि जेके मारीनि था माण्हू, इहे ख़ुदकश बमबार मरनि त इहे सभु मुसलमान हुजनि था। टियों ॾींहुं जेको ISPR जे हिकिड़े हमरा जो सॼी ब्रीफिंग ॾिनी, अब्दुल मजीद अलाए केरु जेको टेररिस्ट हो, हाणे त मुसलमान हो। बिल्कुलु। त पोइ मुसलमान आहे त पाकिस्तान में टेररिज़म नथा कनि, असां वटि कंदा ई टेररिज़म, पोइ हुननि जे पोयां इंडिया हो, हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। त ईअं ई अगरि कश्मीर में ही टेररिज़म थियो आहे, जेको थियो आहे, अगरि जो सुवाल न आहे, त इहो छो ज़रूरी आहे? त छाकाणि त टेररिज़म कंदड़ मुसलमान आहे त दुनिया में त खोड़ मुसलमान मुल्क आहिनि। बिल्कुलु। ऐं हू इंडिपेंडेंट छो नथा थी सघनि? त पोइ उनजो सॼो ज़िम्मो असां ते विझी छॾणु बिना साबिती जे, इहा ॾाढी बुरसी आहे न। साईं आमिर साहिबु, ॾिसो दुनिया में पागलपणे जी तारीख़ लिखियलु आहे, उन ते त आउं नथो, पागलपणे ते त माण्हू तजियो नथो करे सघे। हिकिड़ो माण्हू पागल हुजे, चओ त हाणे तजियो करे ॿुधाए छा कंदो, आई कांट डू इट, नो बडी कैन डू इट। मे बी सम साइकाट्रिस्ट जेको हुनखे स्टडी करे, उहो बि जंहिं स्टडी कयल हुजेसि। अदरवाइज़ सैनिटी, अक़लियत, ॿिनि न्यूक्लियर पावर्स जे विच में जंग खे अक़ल नथी मञे। हीअ सिर्फ़ु ख़िते लाइ न, हीअ सॼी दुनिया ते हिन जा असरात पवणा आहिनि। हिते अरबे करोड़े न, मतिलबु हीअ अरब खां टिपी वेंदो मामिलो। सो इहो त हिकिड़ो को बि अक़लियत, यानी अच्छा, ऐं इंडिया अगरि इहा ख़्वाहिश केॾीमहिल रखे त साईं थोरो अचो हल्को फुल्को ईअं कन्वेंशनल वॉर करे वठूं, त असीं हुनजी फरमाइश ते त वॉर कोन विढ़ंदासीं न। ज़ाहिर आहे त छाकाणि त हू अददी हिसाब सां त वधीक आहे न। त असीं इंडिया जी मतिलबु केर बि कंहिंजी फरमाइश ते त कोन विढ़ंदो आहे त यार मूंखे ठोशो हणिजी लत न हणिजे, ईअं थोरी थींदो आहे। हीअ त ईअं आहे आमिर साहिबु, तव्हां ऐं आऊं हिकिड़े कमरे में बंदि हुजनि, असां वटि बम जो डिटोनेट हुजे त बटन दॿाईंदासीं त कमरो जंहिंमें आऊं बि वेंदसि, तव्हां बि वेंदो। हाणे अचो तजियो कयूं त पाणी बटण दॿाईंदासीं या न दॿाईंदासीं, तव्हां वटि बि बटण आहे, मूं वटि बि बटण आहे, त अक़ुलु छा चवंदी त मूंखे आऊं बटण दॿाईंदुसि, तव्हां सिर्फ़ु थोरी वेंदो, आऊं बि वेंदुसि। ऐं तव्हां इहो सोचींदो त तव्हां दॿाईंदो त सिर्फ़ु आऊं थोरी वेंदुसि, तव्हां बि वेंदो। सो रैशनल अक़ुलु फ़हम टके जो बि माण्हू ॿिए खे नुक़सानु ज़रूरु पहुचाइणु चाहींदो आहे, पर
पाण खे फना थोड़ी करणु चाहींदो आहे। सो इन ऑल सेंसिस कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त इहो न थियणु खपे। पर हाणे मुंहिंजो पागलपणे खे अगरि मोदी हिकिड़े पागलपणे जे हुन स्टेज में फ्रेम ऑफ माइंड में आहे, हाणे ॾिसण में जेतिरो पागल आहे ओतिरो आहे बि या न आहे, हाणे नथो अॻु थी करे